ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। घोटकी मां घोटकी लॻ बी सेक्शन थाणे जद मां 35 साला नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथिया आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी लॻ बाईपास भरिसां लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो आहे, जंहिं बाद बी सेक्शन थाणे जी पुलिस लाश तहवील में वठी घोटकी तालुका अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप मोहम्मद आरिफ तौर थी आहे, जंहिंजो तालुक़ु पंजाब सां ॿुधायो पियो वञे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी लॻ बी सेक्शन थाणे जद मां 35 साला नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथिया आहे। घोटकी लॻ बाईपास भरिसां लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो आहे, जंहिं बाद बी सेक्शन थाणे जी पुलिस लाश तहवील में वठी घोटकी जे तालुका अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप मोहम्मद आरिफ तौर थी आहे, जंहिंजो तालुक़ु पंजाब सां ॿुधायो पियो वञे।